सां मौजूद आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इरफान जतोई ख़ैरु हुयो, किथे मुक़ाबिलो थियो आहे, इन जूं असल हक़ीक़तूं छा आहिनि। सर, पहिरियां त महिरबानी तव्हांजो टाइम ॾियण जे लाइ। इहो ॿुधाइजो त हिन जे मथां केतिरा केस आहिनि ऐं किथे किथे केस आहिनि, ऐं चयो पियो वञे त हीअ हैदराबाद पुलिस गिरफ़्तार कयो। जी, ये कुछ ॾींहं पहिरियां PS झांगड़ो नेशनल हाईवे जे क़रीब हिकिड़ी पुलिस स्टेशन आहे जिते SHO झांगड़ो जी नाकाबंदी ऐं पेट्रोलिंग हले पई, जिते चंद नामालूम जेके ॾोहारी हुआ उन्हनि सां जो टकराउ थी वियो ऐं उन्हनि पुलिस जे मथां फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में हिकु नामालूम जेको ॾोहारी हुयो उहो मारिजी वियो। बाद में जेका उन जी शिनाख्त थी उहा इरफान जतोई जे तौरु, खरोस जतोई जे तौरु शिनाख्त थी। इन खां बाद में जॾहिं असां हुनजो क्रिमिनल रिकॉर्ड जेको आहे, जेको ॾोहारी हुनजो खातो हुयो, उहो जॾहिं असां चेक करणु शुरू कयोसीं त मालूम थियो त सिंध जे अंदरि तमामु वॾियूं जेके वारदातूं थियल आहिनि, जंहिंमें अगवा बार तावान हुजे, जंहिंमें डिकेती, चोरी, कार स्नैचिंग, डिकेती, रॉबरीज़ जा मुख़्तलिफ़ जेके केसिस आहिनि, उन में ही न सिर्फ़ु घुरिबल रहियो पर हिकिड़ो हैवी क़िस्म जो, हार्डन क़िस्म जो जेको क्रिमिनल आहे उन तौर ते हू साम्हूं अची वियो। मिसाल जे तौर ते 2014 में हाईकोर्ट बार जो सदर जेको आहे लाड़काणे जो अतर अब्बास, उनजो बि असांखे रिकॉर्ड मिली वियो त 2014 में उहो अगवा थियो हुयो रतोदेरो में, उनजी FIR बि रजिस्टर थियल आहे, जेको असांखे क्रिमिनल रिकॉर्ड अची वियो आहे। त उन अगवा में बि ही इरफान खरोस ऐं हिन जा जेके भाइर वग़ैरह आहिनि उहे उन में शामिल आहिनि। अच्छा, उन खां अलावा लाड़काणो हुजे, सखर, शिकारपुर, नवाबशाह, हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ास ऐं बेशितर तमामु ज़िलनि में हिन जो जेको ॾोहारी रिकॉर्ड आहे, जेको बाद में साम्हूं अची वियो। कोई 26 खां 27 जेके FIRs आहिनि, हीनस क्राइम जूं 27 FIRs मिनिमम जेके हिन महिल ताईं असांखे मिलियूं आहिनि, हीनस क्राइम जूं, जंहिंमें 780 हुजे, दहशतगर्दी हुजे, 365A अगवा बार तावान जी हुजे, 397 वारियूं जेके हीनस क़िस्म जूं जेके वारदातूं आहिनि, उन में उनजो जेको रिकॉर्ड आहे उहो साम्हूं अचणु शुरू थी वियो। पर अनफॉर्चुनेटली असां वटि जेका आम सोशल मीडिया आहे, इन शइ खे हिकिड़ो अलॻि रंग ॾियण जी कोशिशि कई वई। त हिकिड़ो शागिर्दु आहे, कल्ह बि मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें उन्हनि इहा मूंसां कंफर्म कई आहे त हू बिल्कुलु सिंध यूनिवर्सिटी जो को शागिर्दु न हुयो। त इन शइ खे बि हिकिड़ी ॾोहारीअ खे बचाइण जे लाइ हिकिड़ी ग़लति क़िस्म जी सोशल मीडिया ट्रेंड स्टार्ट कयो वियो, जेको सरासर ग़लति हुयो। हिकु ॾोहारी हुयो, उहो ॾोहारी नामालूम ॾोहारी हुयो, जॾहिं पुलिस सां मुक़ाबिलो थियो आहे ऐं उहो उन मारिजी वियो आहे। 27 FIR जो हुजणु, अगवा बार तावाननि जो हुजणु, कार स्नैचिंग ऐं डिकेटीज़ ऐं रॉबरीज़ जूं FIR हुजणु ख़ुदि हिकिड़ो वॾो सबूत आहे। अच्छा, तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई, सिंध यूनिवर्सिटी वारा पहिरियां तरदीद कई हुई, बाद में इन्हनि तस्दीक कई वई जो उन्हनि जो आइडेंटिटी कार्ड उन्हनि खे मिलियो, त उन तस्दीक कई स्टूडेंट आहे। बाक़ी इहा असांखे इहा ख़बर न आहे त हू को हॉस्टल मां गिरफ़्तार थियो आहे, हुननि तस्दीक कई आहे स्टूडेंट आहे। न, बिल्कुलु मुंहिंजी बि ॻाल्हि ॿोल हुननि सां थी आहे, उन में हू बिल्कुलु शागिर्दु न हुयो। पर मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं बि कवर में को दहशतगर्द हुजे या कोई धारियल हुजे त छा असां हुनखे सपोर्ट कंदासीं? बिल्कुलु न करणु खपे। हिकिड़े धारियलनि सां मुक़ाबिलो हुजे, उहो धारियल जेकॾहिं कंहिं बि रूप में किथे बि वेठो आहे त बिल्कुलु हुनखे सपोर्ट न करणु खपे। ऐं जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि सां पंहिंजो इंतिज़ामिया सां, त उन्हनि की तरदीद कई आहे त शागिर्दु न आहे। शागिर्दु हुजणु या कंहिं बि रूप में असांजो ढाल वठणु ऐं प्लस ॾोहारी हुजणु, मुक़ाबला करणु, अगवा बार तावाननि में शामिलु हुजणु ऐं हेॾो वॾो क्रिमिनल रिकॉर्ड हुजणु, इहो ख़ुदि हिकिड़ो तमामु वॾो सबूत आहे। माज़ी में तव्हां जॾहिं दहशतगर्दी उरूज ते ई तव्हां ॾिठो त जेकॾहिं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा जेके शागिर्द हुया, इन यूनिवर्सिटी मां तव्हां ॾिसो त हिकिड़ी औरत आहे जेका दाइश में बाद में ख़बर पई, त ॾिसो इन्हनि शयुनि खे असां कवर नथा करे सघूं। हिकिड़े दरिंदे माण्हूअ खे जंहिं माण्हुनि जा घर लुटिया हुजनि, जंहिं अगवाऊं कयूं हुजनि, उनखे तव्हां हिकिड़ो रंग ॾियो सोशल मीडिया ते त हिकिड़ो मासूम हुयो, इहो इंतिहाई ग़लति आहे। अच्छा, मुक़ाबले में मारिजी वियल इरफान जतोई जी पंहिंजे वालिद सां जेका ॻाल्हि ॿोल हुई फ़ोन ते, गिरफ़्तार हैदराबाद पुलिस जे चवनि था गिरफ़्तार करण खां पोइ उहा मंज़िरिआम ते आई। उन्हनि इहो बि ॿुधायो आहे त मुक़ाबले खां हैदराबाद पुलिस गिरफ़्तार कयो, उनखां पोइ उन्हनि हैदराबाद पुलिस वारनि सखर पुलिस खे ॾिनो, उनखां पोइ जुटू मुक़ाबले में मारियो वियो आहे। इन ऑडियो क्लिप जे हवाले सां छा चवंदा? मूंखे इन क्लिप जे बारे में का बि ॼाण कोन्हे का। इहे जेकॾहिं हूंदियूं बि सभु इहे प्लांटेड हूंदियूं। ॾिसो, ॿ डिफरेंट इंसिडेंट्स खे हिते कनेक्ट कयो वञे थो। सखर में मुक़ाबिलो थियो आहे नामालूम धारियलनि सां, जंहिंजी शिनाख्त बि कोन्हे, बाद में शिनाख्त थी आहे। ऐं जंहिं शइ तव्हां ज़िक्र कयो था त जामशुरो मां उहो पकड़ियो वियो आहे या हैदराबाद मां उहो
गिरफ़्तार थियो आहे, हैदराबाद मां गिरफ़्तार थियो आहे, उहो कॾहिं गिरफ़्तार थियो आहे? छा ईअं इन क़दुरु पॉसिबल आहे त 20-25 ॾींहं खां पोइ उहो जेको शख़्स आहे कंहिं वारदात में पुलिस सां मुक़ाबले में कंहिं ॿिए ज़िले में मारियो वञे, त इहो हिकिड़ो ग़लति तासिर ॾिनो वञे थो सिर्फ़ु इन जे करे त हुन माण्हूअ खे सपोर्ट करणी आहे। शुरूआति में असांजा जेके सुञाण धुरियूं आहिनि, इवन मीडिया हुजे या जेके बि आहिनि, उन्हनि खे बि ख़बर न हुई त असल में हीउ माण्हू आहे केरु, छो त हुनजो जेको चहिरो पेश कयो वियो उहो हिकिड़ो मासूम जे तौर ते पेश कयो वियो। पर जॾहिं पुलिस हुनखे इन्वेस्टिगेट कयो फर्दर ऐं हुनजो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो साम्हूं अचणु शुरू थियो, त हिकिड़ो जेको तासिर आहे त बाबा हीउ त धाड़ेल आहे, उहो बि साम्हूं अचणु शुरू थी वियो आहे। पर न सिर्फ़ु इरफ़ान जो ई, बल्कि जेका असां पंहिंजी थोरी इन्वेस्टिगेशन कई आहे त हिन जेके बाक़ी भाइर ऐं जेके रिलेटिव्स आहिनि उहे बि ॾुआरी आहिनि, उहे बि काफ़ी केसनि में घुरबल आहिनि। हिन जो भाउ आहे जंहिंजो ग़ालिबन नालो साजिद आहे, असांजो रिकॉर्ड मां घुरायां थो, उहो ख़ुदि हिकिड़ो हार्डन क़िस्म जो क्रिमिनल रहियो आहे। त तव्हां ॾिसो जेको फैमिली बैकग्राउंड आहे उहो ख़ुदि हिकिड़ो क्रिमिनल बैकग्राउंड आहे। त इन शइ में ढाल वठणु त छो त उहो गुड लुकिंग आहे धाड़ेल, त इहो ॾाढो मासूम आहे। ऐं तव्हां इहो बि ॾिसो त हुननि जेतिरा विक्टिम्स आहिनि, जिन खे हुननि लुटियो आहे, जिन खे हुननि अगवा कयो आहे, छा उहे असांजा माण्हू न आहिनि? छा उहे मासूम माण्हू न आहिनि? पुलिस जो छा कमु आहे? इहो ई कमु आहे त अवाम जे माल, उन्हनि जी जान, उन्हनि जी ऑनर खे, उनजी प्रॉपर्टी जी हिफ़ाज़त करणु आहे। धाड़ेल जेकॾहिं मुंहिंजे मासूम माण्हुनि खे तंग कंदा, उनखे अगवा कंदा, त यकीनन जेका पुलिस जो एक्शन हूंदो उहो बि सख़्तु हूंदो। त हिन मैटर में जेको थियो आहे हिकिड़ो प्रॉपर जेन्युइन आहे। ऐं हीउ धाड़ेल जेको हिन महिल ताईं जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे, जेको हीनस क्रिमिनल रिकॉर्ड असांखे मिलियो आहे, कोई अराउंड 26-27 FIR जो जेको सिंध जेके हिकु ज़िले में बि कोन्हे को, हिकु साल जो बि कोन्हे को, 2014 जी बि FIRs अगवा बर तावाननि जूं हिन में मिलियूं आहिनि। त इहो तासिर जेको आहे बिल्कुलु ग़लति आहे। त हीउ को मासूम हुयो, बिल्कुलु न हुयो, ॾुआरी हुयो। न सिर्फ़ु हीउ पर फैमिली मेंबर्स जा बि हाणे क्रिमिनल रिकॉर्ड अचणु शुरू थी वियो आहे। अच्छा, क्रिमिनल रिकॉर्ड जेको मिलियो आहे पुलिस खे, हुन में कॾहिं हिन जी का गिरफ़्तारी अमल में आई आहे, को जेल वग़ैरह बि वियो आहे, या सिर्फ़ु केसिस साम्हूं आया? उन में मुख़्तलिफ़ आहिनि, किन में घुरबल आहे ऐं किन में पंहिंजो हू साम्हूं वियल आहे। मुख़्तलिफ़ आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जिन में घुरबल बि आहे।